रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नाले जो रिपड़ीअ भरिसां ॻोठु अलीबख्श रोहीअ खे ॻोठु भरिसां वेंदड़ गैस जी सहूलियत न मिली सघी। ॻोठाणनि रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चूंडियल नुमाइंदनि खां गैस जी सहूलियत ॾियण जो मुतालबो। रिपोर्ट मूजिबि रिपड़ी भरिसां ॻोठु अलीबख्श रोहीअ जे रहवासियुनि अनवर अली सिरोही, अली मोहम्मद सिरोही, बशीर सिरोही ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ॻोठु ॿाहिरां बहारो लिंक रोड ते रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त असांजे ॻोठु मां बहारो ॾांहुं गैस पाइप लाइन जी विछाई कई वई पर सियासी मुखालफ़त हुजण करे असांजे ॻोठु खे गैस जी सहूलियत खां महरूम रखियो पियो वञे। जॾहिं तक जे चूंडियल नुमाइंदनि ॻोठु अलीबख्श रोहीअ खे तरक़ियाती कमनि खां मुसलसिल नज़रअंदाज़ करे माटीले माओ वारो सलूक रखियो आहे ऐं हिन जदीद तरक़ी वारे दौर में काठियुनि ऐं छेड़नि ते रद पचाउ करण ते मजबूर आहियूं, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि वफ़ाक़ी हुकूमत ऐं तक जे चूंडियल खां पुरज़ोर मुतालबो कयो त गैस जी सहूलियत ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।